रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 10 फैक्टराइजेशन जुज़ा लहण पार्ट 3 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भलीकार। पारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.1 पढ़ी छॾी हुईसीं। अॼु असां हिन सबक में पढ़ंदासीं फैक्टराइज दी एक्सप्रेशन ऑफ दी फॉलोइंग टाइप्स, हेठिन नमूननि जे इज़हारनि जा जुज़ा लहण। हाँ हिते असां वटि पहिरियों नंबर टाइप है a raised 4 प्लस a स्क्वायर b स्क्वायर प्लस b raised 4 और यहाँ वरी असां वटि हूंदो a raised 4 प्लस 4b raised 4 अड़े तरीक़े सां। हाणे बारो तवजो ॾियो, ॾिसो हाणे ही जेको आहे परफेक्ट स्क्वायर भी ना आहे ऐं जेको डिफरेंस ऑफ टू स्क्वायर भी ना आहे। हाणे अहिड़े क़िस्म जूं जेके एक्सप्रेशन्स असां वटि हूंदियूं उन्हनि जा कहिड़े तरीक़े सां जुज़ा लाबा अॼु असां उन्हनि जे बारे में सिखंदासीं। हाणे अचो त असां इहा शइ मिसाल के वसीले समझण की कोशिश कयूं था। हाँ तो असां पहिरों नंबर मिसाल है a raised 4 प्लस a स्क्वायर b स्क्वायर प्लस b raised 4। हाँ असां छा करणो है, हिन जा जुज़ा मालूम करना है। ठीक है बारो, इन जे लाइ असां छा कंदासीं, सब खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, उहो असां वटि आहे त a raised 4 प्लस a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस b raised 4। पर हाँ हिते असां छा कंदासीं, सब खां पहिरियों असां इनखे रीअरेंज करे लिखंदासीं। त पोइ इहो कीअं थींदो, इहो असां वटि थींदो इज़ इक्वल टू a raised 4 प्लस b raised 4 प्लस a स्क्वायर b स्क्वायर। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां। बारो हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो हाणे हिनखे असांखे परफेक्ट स्क्वायर बणाइण जे लाइ छा जी ज़रूरत आहे, हिते अहिड़ो छा हुजे हा ही परफेक्ट स्क्वायर थी वञे हा। अचो त हाणे इन शइ खे ॾिसूं था। हाणे हिनखे परफेक्ट स्क्वायर करण जे लाइ मतलब तो इनते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, इनते वो फार्मूला अप्लाई थींदो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। हाणे तवजो ॾिजो थोड़ो ॾिसो त असां लिखी सघूं था a raised 4 के a स्क्वायर होल स्क्वायर। ठीक है, ऐं हिते फार्मूला वारो 2 असां वटि a जी वैल्यू छा अचे, a जी वैल्यू अचे a स्क्वायर। ठीक है, ऐं b जी वैल्यू छा बीहंदी b स्क्वायर। अहिड़े नमूने सां ऐं हिते b छा थींदो b स्क्वायर होल स्क्वायर। हाँ हिते ॾिसो असां वटि जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं त असांखे छा मिली वेंदो a raised 4। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं थींदो b raised 4। बाक़ी असां वटि खपे छा, असांखे खपे थो 2a स्क्वायर b स्क्वायर। हाणे इहो कोन्हे को। ठीक है, हाणे असांखे छा करणो पवंदो त हीअ जेका एक्सप्रेशन आहे इन में 2a स्क्वायर b स्क्वायर एड करे वेंदासीं ऐं सब्ट्रैक्ट करे वेंदासीं। त पोइ लिखंदासीं त बाय एडिंग एंड सब्ट्रैक्टिंग छा 2a स्क्वायर b स्क्वायर। छाकाणि जॾहिं असां जोड़ बि कंदासीं ऐं घटि बि कंदासीं, इन जो मतिलबु इहो त असांजी जेका एक्सप्रेशन आहे उहा बैलेंस रहंदी, उन ते को बि असर न पवंदो। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू a raised 4 प्लस 2a स्क्वायर b स्क्वायर प्लस b raised 4 प्लस a स्क्वायर b स्क्वायर माइनस 2a स्क्वायर b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे त तवजो ॾियो, ॾिसो हाणे a raised 4 प्लस 2a स्क्वायर b स्क्वायर प्लस b raised 4। हाणे इहो थी वियो असां वटि कंप्लीट स्क्वायर। ठीक है, त पोइ हाणे असां हिनखे कीअं करे लिखंदासीं, असां हिनखे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर वारे फॉर्मेट में आणींदासीं। त पोइ असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू a स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2 a जी वैल्यू असां वटि पई आहे a स्क्वायर, b जी वैल्यू असां वटि पई आहे b स्क्वायर प्लस b स्क्वायर होल स्क्वायर। अड़े तरीक़े सां हाँ हिते ॾिसूं, हिते असां वटि पियो आहे a स्क्वायर प्लस b स्क्वायर छा जो आहे प्लस जो आहे, माइनस जो असां वटि पियो आहे माइनस 2a स्क्वायर b स्क्वायर। जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं त पोइ असां वटि छा बचंदो, असां वटि बचंदो माइनस जो a स्क्वायर b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, हाणे असां छा कंदासीं, हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं। ठीक है, त पोइ इहो थींदो इज़ इक्वल टू a स्क्वायर प्लस b स्क्वायर होल स्क्वायर। हिते असां वटि छा बचो, असां वटि बचो माइनस जो a स्क्वायर b स्क्वायर। पर असां हाणे हिनखे छा कंदासीं, इन अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां मूंखे a स्क्वायर b स्क्वायर मिले। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे त ab होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां वटि कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हिते फार्मूला अप्लाई थींदो a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारो।
यानी ही हाणे असां डिफरेंस ऑफ स्क्वायर वारे नमूने सां एक्सप्रेशन असांखे मिली वई। ठीक है बारो। हाणे हिते असां वटि ए जी वैल्यू छा आहे, हिते असां वटि ए जी वैल्यू आहे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर ऐं बी जी वैल्यू छा आहे, उहा आहे ए बी। त पोइ लिखंदासीं इज इक्वल टू, हाणे हिते ए जी वैल्यू हूंदी जेका उहा परियां रखंदासीं, त उहा असां वटि आहे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस बी जी वैल्यू उहा असां वटि आहे त ए बी। ठीक आहे बारो। हिकिड़ो थियो फैक्टर इहो, ॿियो फैक्टर छा बीहंदो, ॿियो बीहंदो ए माइनस बी, त ए जी वैल्यू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर ऐं माइनस बी यानी थींदो माइनस ए बी। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थी वियो आंसर वारो ॾिठो। हाणे अहिड़े तरीक़े सां इन जा जुज़ा निकिरंदा, जेके परफेक्ट स्क्वायर न हूंदा उन्हनि में असां हिकिड़ो टर्म ए ॾांहुं सब्ट्रैक्ट करे ईंदासीं उन खे परफेक्ट स्क्वायर बणाइण जे लाइ। अहिड़े तरीक़े सां बारो हींअर असां वटि ॿियो नंबर एग्जाम्पल आहे ए रेज़्ड 4 प्लस 4b रेज़्ड 4। हाणे असांखे छा करिणो आहे, हिते हिन जा असांखे जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं, उहा आहे इज इक्वल टू ए रेज़्ड 4 प्लस 4b रेज़्ड 4। बारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो ही परफेक्ट स्क्वायर आहे या न, जी ही परफेक्ट स्क्वायर न आहे। इन जे लाइ असांखे छा करिणो आहे, असांखे चेक करिणो पवंदो त हिन में असां छा ऐड करियूं त ही परफेक्ट स्क्वायर थी वञे। इन जे लाइ असां हिन खे चेक करे था ॾिसूं, हींअर थींदो त इज इक्वल टू, हाणे हिते ॾिसो त उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे ए रेज़्ड 4 मिले, उहो आहे असां वटि ए स्क्वायर होल स्क्वायर। ठीकु आहे, त फार्मूला वारो 2 यानी प्लस 2 ए जी वैल्यू असांखे छा मिली, हिते ए स्क्वायर। ठीकु आहे बारो। हाणे हिते असां वटि बी जी वैल्यू छा बीहंदी वञी, हाणे उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 4b रेज़्ड 4 मिली वञे, उहो आहे 2b स्क्वायर यानी होल स्क्वायर थींदो। पोइ हिते असां वटि छा बीहंदो, बी जी वैल्यू 2b स्क्वायर। हाणे हिते ॾिसो असांखे ही टर्म बि गिवन आहे ए रेज़्ड 4 ऐं 4b रेज़्ड 4 बि गिवन आहे। बाक़ी असांखे घुर्बल छा आहे, असांखे खपंदो 2a स्क्वायर 2b स्क्वायर। त पोइ हाणे असां हिन खे ड्राए था छॾियूं, त पोइ हाणे असां हिते लिखंदासीं त बाय एडिंग एंड सबट्रैक्टिंग 2a स्क्वायर 2b स्क्वायर। त पोइ ॿारो हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज इक्वल टू ए रेज़्ड 4 प्लस 2a स्क्वायर 2b स्क्वायर प्लस 4b रेज़्ड 4 माइनस 2a स्क्वायर 2b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो हिते असां छा कयोसीं, जोड़ कयोसीं, हिते ॾिसो कट में अची वियो, इहे पाण में कैंसिल थी वेंदा, त वरी असांखे छा थींदो, उहो ही मिली सघे थी, यानी इक्वेशन बैलेंस आहे। हाणे ॿारो असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, हाणे असां हिन खे परफेक्ट स्क्वायर बणाए छॾींदासीं, कंहिंखे ए रेज़्ड 4 प्लस 2a स्क्वायर 2b स्क्वायर प्लस 4b रेज़्ड 4 खे। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज इक्वल टू, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे ए रेज़्ड 4 मिली वञे, जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि ए स्क्वायर होल स्क्वायर। त पोइ हिते हाणे 2 फार्मूला वारो, ए जी वैल्यू छा अची वई ए स्क्वायर, हाणे बी जी वैल्यू छा बीहंदी असां वटि, इहा बीहंदी 2b स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे बी स्क्वायर जी वैल्यू उहा वञी बीहंदी 2b स्क्वायर होल स्क्वायर ब्रैकेट ओवर। हाणे हिते असां छा कंदासीं ॿारो, हाणे हिते ॾियो तवजो, असां ॿिनि खे ॿिनि सां ज़र्ब कंदासीं, छा थींदो हिते, इहो थींदो 4 ए स्क्वायर बी स्क्वायर सेम। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असां छा कंदासीं त हिन खे असां कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं, त पोइ थींदो इज इक्वल टू, हाणे ए स्क्वायर प्लस 2b स्क्वायर होल स्क्वायर माइनस, हाणे छा कंदासीं, हिते अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त 4a स्क्वायर b स्क्वायर मिली वञे, जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि 2ab होल स्क्वायर। हाणे ॾिसो तवजो ॾियो, ही असां वटि ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे फॉर्मेट में अची वियो, जी हा बिल्कुलु अची वियो। त पोइ हाणे असां हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई करे ईंदासीं, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो, त छाजे बराबरि थींदो, पोइ हीउ थींदो ए प्लस बी ए माइनस बी, यानी इहे जा पोइ फैक्टर निकिरींदा। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾियो तवजो, हिते ए जो जेको मुल आहे उहो छा आहे ए स्क्वायर प्लस 2b स्क्वायर, ऐं जेको बी जो मुल आहे उहो असां वटि आहे 2ab। त पोइ हाणे छा कंदासीं, असां लिखंदासीं त्या जुज़ा इज इक्वल टू, त ए प्लस बी यानी ए स्क्वायर 2b स्क्वायर, इहो आयो ए जो मुल प्लस बी, ऐं बी जो मुल छा आहे असां वटि
2ab। ठीक है बारो। हाँ असां वटि अची वेंदो a माइनस बी, तो a जो मूल्य छा आहे असां वटि a स्क्वायर प्लस 2b स्क्वायर माइनस b जो मूल्य छा थींदो माइनस 2ab। अहिड़े तरीक़े सां हाणे इहे हिन जा जुज़ा निकिरी आया। हाणे फर्दर हीउ सिंप्लीफाई थींदो न, हीउ सिंप्लीफाई न थींदो, त पोइ इहो छा थी वियो हिन जो, इहो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि हिते ॿियो नंबर टाइप आहे एक्स स्क्वायर प्लस पी एक्स प्लस क्यू। हाणे हिन नमूने जे इज़ारनि जा जुज़ा लहण। हाणे हिन नमूने जे इज़ारनि जा जुज़ा कहिड़े तरीक़े सां लहंदा, हाणे इहा शइ असां मिसाल जे वसीले सम्झण जी कोशिशि कयूं था। हाणे हिते असां वटि टियों नंबर मिसाल आहे वाई स्क्वायर प्लस 7y प्लस 12। हाणे हीउ ॾिसो हिते परफेक्ट स्क्वायर आहे न, बिल्कुलु बि न। हाणे ॾिसो, हाणे इन जे लाइ असां छा कंदासीं हिते, त हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे मिडल टर्म ब्रेक वारे नमूने सां लहंदासीं। यानी कि हाणे जेको हीउ विचो टर्म आहे न, असां हुनखे टोड़ींदासीं। हाणे कीअं टोड़ींदासीं ॿारो हिते तवजो ॾियो। हाणे सभ खां पहिरियां हिते हीअ ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो, जॾहिं असां ॿाहिरनि ॿिनि टर्मनि खे पाण में ज़र्ब कंदासीं, इन जो जवाबु छा अची वेंदो, इन जो जवाबु अची वेंदो 12y स्क्वायर यानी 12y स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे विचें टर्म खे असां अहिड़े नमूने सां टोड़ींदासीं कंहिंखे 7y खे। हाणे कीअं टोड़ींदासीं, हाणे ॾियो तवजो। जॾहिं असां उन्हनि खे जोड़ कयूं त छा जे बराबरि थी वञनि 7y जे, त पोइ उहे कहिड़ा नंबर असांखे मिली वेंदा। हिकिड़ो मिलंदो असांखे 4y प्लस 3y। जॾहिं असां हिन खे जोड़ कंदासीं न 4y प्लस 3y खे, त असांखे 7y मिली वियो, यानी विचो टर्म मिलंदो। जॾहिं असां 4y ऐं 3y खे पाण में ज़र्ब कयूं त पोइ असांखे ॿाहिरनि ॿिनि टर्मनि जी प्रोडक्ट जे बराबरि मिली वञे। ॾिसो ईअं थिए थो। हाणे जॾहिं असां 3y इंटू 4y जॾहिं हिन खे ज़र्ब कयोसीं त 3 चौक 12y स्क्वायर मिली वियो। जी हा, मिली वियो। हाणे अहिड़े तरीक़े सां इन खे छा चवंदो आहे, मिडल टर्म ब्रेक प्रोसेस। हाणे असां छा कंदासीं, असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते छा लिखी वेंदासीं, सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम, उहो छा आहे असां वटि, उहो आहे त y स्क्वायर प्लस 7y प्लस 12। ॿारो हाणे छा करिणो आहे असांखे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। कहिड़े तरीक़े सां, मिडल टर्म ब्रेक प्रोसेस जे थ्रू। ठीकु आहे। हाणे उहो मां तव्हांखे सम्झाए आयो आहियां त उन जा जुज़ा कीअं निकिरंदा। हाणे छा कंदासीं, इन 7y खे टोड़ींदासीं। कहिड़े तरीक़े सां, असांखे अहिड़े तरीक़े सां टोड़ींदासीं त असां हिननि खे जोड़ कयूं त थियनि 7y, ऐं जॾहिं असां हिननि खे ज़र्ब कयूं त हिन जी जेका प्रोडक्ट असांखे मिले उहा छा मिले, असांखे उहा मिले 12y स्क्वायर जे बराबरि। त पोइ असां लिखंदासीं अगेंस्ट स्टेटमेंट इज़ इक्वल टू y स्क्वायर प्लस 4y प्लस 3y प्लस 12। अहिड़े तरीक़े सां हाणे अॻे स्टेप में छा थींदो, ॾिसो असां हिननि ॿिन्ही मां कॉमन कढंदासीं, पहिरें ॿिनि टर्मनि मां, उन खां बाद में टे ऐं चौथे टर्म मां कॉमन कढंदासीं। ठीकु आहे। पहिरें ॿिनि टर्मनि मां छा कॉमन निकिरंदो, y निकिरंदो। छा कंदासीं, असां y खे ॿाहिरि रखंदासीं। हाणे y स्क्वायर खे असां y सां वंड कयोसीं, जवाबु छा बचियो, असां वटि हिते बचियो y प्लस 4y खे जॾहिं असां y सां वंड कयो त असांखे जवाबु छा मिलंदो, पोइ मिलंदो असांखे 4। त पोइ इहो रखी था वञूं, इहो थी वियो 4। ठीकु आहे। हिते इन प्लस, हाणे 3y ऐं प्लस 12 मां छा कॉमन निकिरंदो, हिते हिननि मां 3 कॉमन निकिरंदो। 3 जी टेबल 3y ते वञे पई, 12 ते वञे पई। ठीकु आहे ॿारो। त पोइ इहो 3 आयो कॉमन निकिरी। जॾहिं ॿारो 3y खे 3 वंड कंदो, जवाबु छा बचंदो, जवाबु बचंदो y। 12 जे पास में प्लस पई आहे, त पोइ असां पहिरियां हिते प्लस ॾेई था वञूं। ठीकु आहे ॿारो। हाणे 12 खे 3 जी टेबल वंड ईंदी, जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो 4। त पोइ इहो असां हिते रखे था वञूं। ठीकु आहे। हाणे ॾिसो तवजो ॾियो त हिकिड़ो जुज़ो असांखे छा मिलियो, y प्लस 3, ॿियो असांखे मिलियो y प्लस 4। त पोइ लिखंदासीं इज़ इक्वल टू y प्लस 3 y प्लस 4। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां सही आहे ॿारो। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।